पाणियारीअ सिर बहिड़ो जरते पखी जीअं असां सजण तीअं रहियो आहे रूह में। अच अच रूह रिहाण करियूं कुंभट कच्छ में, वर विछोड़ा कीम कर थूअर ॼाइनि साण, वही फूल फुलारिया अच जवानी माण, साहन में सुराण वञ पखेड़े प्यार जी। स्टेज ते वेठल साम्हूं वेठल मुंहिंजा मानायता दोस्त, महिरबान मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं अदड़ियूं, जिए सिंध जिए सिंधी ॿोली। सचपत मुझे लाइ रियाज़ जे किताब ऐं जन्म ॾींहं जे हवाले सां हिकिड़ी लाभायती ऐं भाग भरी हीअ राति सम्झां थो। ऐं मुंहिंजे ख़ुशीअ जा कई अक्सर कई तस्वीरूं आहिनि जेके मुंहिंजे अंदरि ई, मुंहिंजे ज़हन ऐं मुंहिंजे दिलि ऐं मुंहिंजे दिमाग़ जे कैफ़ियतुनि खे तब्दील कंदियूं रहनि। जॾहिं मां सिंधी अदबी संघ जे सरवाण ऐं उनजे उहिदेदारनि ॾे नज़र थो रखां, जन यूसुफ सिंधीअ खां पोइ मां वरी मूंखां पोइ हिननि सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जे जिदोजहद जे तसलसुल खे जारी रखंदे गैर मुल्की माण्हुनि खे गैर कानूनी तौर कार्ड जारी करण वारी जिदोजहद में अमली तौर ते मज़ाहिमती मुशाइरनि जो ऐलान कयो, उहो सथ बि हिते मौजूदु हुजे। हिकु अहिड़ो शख़्स बि मौजूदु हुजे जंहिं पंहिंजे सेनेटरीअ जे दौर में, सेनेटरशिप जे दौर में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ बार बार मूंखे फ़ोनूं कयूं, बार बार मां फ़ोनूं कयूं, समूरनि सेनेट जे समूरनि मेंबरनि जा नंबर मूं ॾे मोकिलिया, मूं सभिनी ॾे ख़त सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में मोकिलिया, उहो शख़्स बि वेठो हुजे। ऐं ॿिए तरफ़ दरगाह मंठार फ़क़ीर जो हिकिड़ो सुहिणो हिकिड़ो मोहबती इंसान वेठो हुजे, ऐं ॿिए पासे हिकिड़ो अवामी शाइर वेठो हुजे, टे पासे हिकिड़ो पब्लिशर वेठो हुजे, ऐं चौथे पासे सॼी सिंध खां सुहिणा वेठा हुजो, ऐं ॿिए पासे मुंहिंजूं भेनरूं वेठियूं हुजनि। मूंखे सचपच ॾाढी ख़ुशी थी आहे त मूं जॾहिं रियाज़ खां पुछियो त रियाज़ ॿुधाए त मुंहिंजी अमड़ बि हिते वेठी आहे, मुंहिंजी वनी बि हिते वेठी आहे, मुंहिंजी भेण बि हिते वेठी आहे। मूं चंड ॾे ॾिठो, तव्हां ॾे ॾिठो, दोस्तनि ॾे ॾिठो, अदड़नि ॾे ॾिठो, सचपच त मां ॼण त हिकिड़ी पाण शाइरी थी वियुसि। मां ॼण हिकिड़ो माना मुंहिंजे दिलि हिकिड़ो रक़्स करणु लॻी। मूंखां हिकिड़ो सुवालु पुछो त जॾहिं तूं शाइरी कंदो आहे, को पनो हेठि मथे थींदो आहे, त तुंहिंजी वनीअ जो छा सलूक हूंदो आहे न शाइरीअ सां? त हुन चयो त मुंहिंजी ॾाढो शाइरीअ सां प्यारु कंदी आहे, संभाले रखंदी आहे। मूंखे वेठे वेठे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त हिकिड़ी राति मूंखे मुंहिंजी घरवारीअ चयो त अॼुकल्ह तव्हांजे शाइरीअ में ॼाम छोरे जो घणो ज़िक्र था ॾिसूं, छा मसइलो आहे? त सचपच त उन ॾींहुं मूंखे घड़ी खन लाइ त सम्झ में न आयो त हिनखे जवाबु छा ॾियां। पोइ मूं शाइरीअ जो सहारो वठी हिकिड़ो नज़्म लिखियो, वॾो आहे, मां उनजो हिकिड़ो मुख़्तसिर पीस ॿुधायां थो त काल्ह मूंखां मुंहिंजे घर में मुंहिंजी घरवारीअ पुछो केरु आहे जेका अञा थी ॼाम शोरे में रहे, ॼाम शोरे जे हवाउनि वांग वेही साह में, आ वई मुश्ताक तुंहिंजे नेठि पेई साह में। मूं चयो हुन छोकिरीअ जी ॻाल्हि मूंखां तूं न पुछो, अलाए केरु आहे। बस ख़बर आहे त मूंखे हीअ ख़बर आहे मिठी, हूअ हवा जो आहे झूठो, हूअ चाहत आहे चिटी, हूअ सिंध जी आहे मिटी। मूं चयो त वरी बि सिंध जी मिटी आहे जेका मूंखे पनाह ॾींदी। जेको मुंहिंजे घरवारीअ जे ज़हन में सुवालु आयो आहे, इहो किथे सदाईं सुवालु रही वञे ऐं को फ़र्क़ु न थिए। बहरहाल ख़ुशनसीब आहियूं रियाज़ ऐं असांजूं घरवारियूं, असांजूं अमड़ियूं ऐं असांजूं भेनरूं असां सां प्यारु कनि थियूं, असांजी शाइरीअ सां प्यारु कनि थियूं। हज़रत अली अलैहिस्सलाम जन खां कंहिं पुछो त तूं अमीरुल मोमिनीन आहे? हज़रत अली अलैहिस्सलाम जन हेठि वेठा, कंहिं पुछियोसि तूं अमीरुल मोमिनीन आहे, तूं हेठि छो थो वेहीं? त हज़रत अली अलैहिस्सलाम जन फरमायो त जेको हेठि वेहंदो आहे न उहो कॾहिं बि किरंदो न आहे। ऐं आउं सम्झां थो त हीअ असांजो उहो दोस्त आहे, हीअ असांजो उहो दोस्त आहे जेको ॿोलीअ जे मुज़ाहिरनि में धरणनि में बि असां सां गॾु वेठो आहे, असांजे ॾुखनि तकलीफ़ुनि में बि असां सां हेठि गॾु वेठो आहे। हिन ईअं कॾहिं न चयो आहे त मूंखे कुर्सीअ ते विहारो। मूंखे यादि न आहे त यूसुफ सिंधी सेक्रेटरी जनरल रहियो, उन खां अॻु में डॉक्टर साहिबु सेक्रेटरी जनरल रहियो, मां 3 दफ़ा सेक्रेटरी जनरल रहियुसि, वरी डॉक्टर साहिबु सेक्रेटरी जनरल रहियो आहे। मूं कॾहिं ॾिठो हिन सदाईं असांजे प्रोग्रामनि में पाणी पियारियो, कुर्सियूं खयूं, प्रोग्रामनि में अॻु में आयो। हिन कॾहिं कोन चयो त मां हेॾे कुर्सीअ ते विया, मथे विया।
त ही अॼु उन जी मोट आहे त काज़ी अहमद खां वठी पीर वसण ताईं, पीर वसण खां वठी ख़ैरपुर ताईं, ख़ैरपुर खां वठी हैदराबाद ताईं, हैदराबाद खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके दोस्त हिते आया आहिनि ऐं आउं सम्झां थो त माण्हू सुञापंदो पंहिंजे दोस्तनि मां, माण्हू सुञापंदो पंहिंजे दोस्तनि मां। ऐं रियाज़ हुजे या रज़ा हुजे या वफ़ा हुजे, सचपत ही असांजा उहे दोस्त आहिनि जन कॾहिं असां सां हिसाब न कयो आहे। ऐं मां हिन किताब में रियाज़ ते पेज ॾेढ लिखियो आहे, सुफ़ो ॿ, उहो पढ़णु मुनासिबु नथो सम्झां, पर सची ॻाल्हि इहा आहे त हुआ मिड़े हिकु ॿुधण में बथिया। असांजो रिश्तो इहो आहे, असां ॾुख सुख जा साथी आहियूं। ऐं रियाज़ हुजे, रज़ा हुजे, वफ़ा हुजे, हिननि जो पंध बामल ऐं बाकिरदार माण्हू वारो आहे। ही सदाई पंहिंजे लाइ न पर ॿियनि जे लाइ माना शिफ़ा ऐं दवा ऐं दुआ जा दर खोले छॾींदा आहिनि। हिननि जो भाकुर, हिननि जी मुर्क, रज़ा जी सांवरी रंगत, पर संदसि चेहरे ते मुर्क सचपत इहा मसनूई न आहे, मसनूई न आहे, हथरादू न आहे। हू अंदरि ॿाहिरि सरापा हिकिड़ो प्यार आहे, सरापा मोहबत आहे। रज़ा जी माठीणी गुफ़्तगू, हिन जी सांवरी रंगत वारी मुर्क, वफ़ा जो बामल रण, सॼे प्रोग्राम में भॼ भॼा हुन जी हूंदी, बीठो होॾे आहे ॼण त कोई कोन्हे को। ही उहे माण्हू आहिनि जन कॾहिं कुर्सीअ जे पोयों न भॻान, इहे माण्हू आहिनि जेके कॾहिं नाले ऐं शोहरत जे पोयों न भॻान। हिननि सदाई धरतीअ जे लाइ, ॿोलीअ जे लाइ हिननि जी दिलि में उणतुण रही आहे, उनो रहियो आहे। ऐं मां सम्झां थो त सिंध जी जेका मौजूदा सूरत हाल आहे ऐं सिंधी अदबी संगत जो उन में कहिड़ो किरदारु हूंदो, उन में डॉक्टर साहिबु बि ॻाल्हाईंदो। ऐं उन में आपा असांजी वेठी आहे नसरीन इल्ताफ़ बि ॻाल्हाईंदी, या महबत सोतो वेठो आहे। ऐं वक़्तु तमामु घणो थी वियो आहे, पर मां वेंदे वेंदे पंहिंजे नसरी नज़मनि जो ही सिटूं अर्पींदुसि त शाहपुर जा सुहिणा छोकिरा मां तोखे विसारे बि नथो सघां। शाहपुर जा चाकर जा सुहिणा छोकिरा मां तोखे विसारे बि नथो सघां, छो त तूं पैदाई मोहबत वारे राति जे रंग मां थियल आहीं। याराणी ऐं ॿाराणी प्यार सां पालबी आहे, तुंहिंजे अखियुनि मां किरंदड़ लुर्क, मां राति जो पी पोइ त सुम्हंदो आहियां। पाण गॾिजी नायूं पीअंदा, पर महकदे जूं दीवारूं पाण खे परे बि नथियूं करे सघनि। तूं राति जो चंड ते चढ़ी महबूबा जे ॻोठ मथां रोशनी हारींदो हूंदे, ऐं मां वरी तुंहिंजे झरकंदड़ अखियुनि जहिड़ा कई गीत उन ॻोठ जे सीने ते हारे रोशन राति जूं अखियूं चुमंदो आहियां। प्यारे रियाज़ खे किताब जूं मुबारकूं, जनम ॾींहं जूं मुबारकूं। ऐं आउं सम्झां थो त रियाज़ जो जनम असांजी ख़ुशनसीबी, छो त रियाज़ असांखे दोस्त जे नाते मिलियो, भाउ जे नाते मिलियो। ऐं हिकिड़ा दोस्त हूंदा आहिनि त दोस्त पंहिंजी दोस्ती पाड़े विया, मां किरियुसि त हू लताड़े विया। ऐं ॿिया दोस्त उहे हूंदा आहिनि जेके लुड़क बि उघंदा आहिनि, जेके गॾिजी बि रहंदा आहिनि, जेके ख़ुशियुनि में भाकुर बि पाईंदा आहिनि, जेके मोहबतूं बि ॾींदा आहिनि। पर आउं सम्झां थो त तख़्त जी, ताज जी, दर्द जी, दार जी ॻाल्हि काथे थी विसरी सघे यार जी। लफ़्ज़ ॿोली ऐं लहजे ते रखिजे नज़र, परख पोइ बि कबी आहे किरदार जी। ऐं रियाज़ हुजे या रज़ा हुजे या वफ़ा हुजे, मूंखे इन जे करे प्यारा आहिनि त बाकिरदारनि, बामलनि, सिंध दोस्त आहिनि ऐं धरती ऐं ॿोलीअ सां प्यारु कनि था। जीए सिंध, जीए सिंधी ॿोली।